सागर पुत्र सुबह सुबह संकारे हलो बाबा साईं सुबह सुबह सब पंहिंजी बांसुरी जा सुर रखण आयो हुयुसि। पुत्र तूं हाणे जवान थी वियो हाणे हिन बांसुरी खे छॾे ॾे असांजो उहो कमु न आहे असांजो कमु आहे बनी बारो करणु। वाह बाबा साईं वाह सागर सुरन खां सिवा जिंदा नथो रही सघे। पुत्र सागर बेदर्द दुनिया वारा तुंहिंजी सुरनि खे नथा सम्झी सघनि। बिल्कुलु बाबा साईं तव्हां सही था चओ अॼुकल्ह जे इंसान खे मोहबत जा सुर सम्झ में नथा अचनि पर पखी परिंदा हिन सुरनि खे ख़ूब ॼाणनि था। पुत्र सागर हाणे उहो दौर न आहे रहियो ज़मानो मटिजी वियो आहे पैसे ख़ातिर भाउ भाउ जो दुश्मन लॻो पियो आहे पुट पीउ खां बेज़ार लॻो पियो आहे। हिन ज़ालिम दौर में हिन बांसुरी जो आवाज़ केरु ॿुधंदो उछलाए छॾ हिनखे उछलाए छॾ। अदा सागर बाबा सही तो चवे बाबा साईं ज़मानो तो उहो ई आहे पर लाइ छो हिन ज़माने जो इंसान मटिजी वियो आहे। रकमदार लखू उतार किबला लखू लखापति चो लखापति बियो को सॾे न सॾे तव्हां त चओ न बाबा। अरे रब नवाज़ ज़मीन जो छा थो चए। उतार साईं रब नवाज़ त ज़मीन ॾियण खां खुदो जवाब ॾेई छॾियो आहे चई त कहिड़ो मां तुंहिंजे भोतार जो हारी आहियां। मोदी त वॾी बेइज़ती कई उहो मां तव्हांखे अञा नथो ॿुधायां साईं बाक़ी इहो चई आयोमांसि त मां लखू लखापति आहियां भोतार खे वञी ॿुधाईंदोमांइ पर साईं तव्हांखे नथो ॿुधायां। हाँ चाचा साईं इन रबू ते सिर्फ एक गोली ध्यान करनी आहे हिकु। हाँ बाबा साईं सोट सही पे चए तव्हां रुगो असांखे हुकुम कयो। हाँ बाबा साईं रबू त छा तुंहिंजा वॾा बि ज़मीन असांखे ॾींदा। चाचा साईं तव्हां वेही तमाशो ॾिसो पोइ ॾिसो त कमाल खान कीअं उन्हनि जे मथां क़यामत नाज़िल थो करे क़यामत। हाँ चाचा साईं इहा ज़मीन रबू को हर हालत में वठणी आहे। त वञो कयो रबूअ जो अंत मूंखे हर हाल में अॼु ज़मीन खपे। बाबा साईं जेको तव्हां हुकुम कयो। उतार साईं जेको बि कमु कयो ठाहे ठीकु करे कयो छो त लखू लखापति आहियां किसे में टको बि कोन्हे इन लाइ लखापति चवंदो आहियां बाबा। बांसुरी छो बंदि कयो तव्हांखे त ख़बर आहे त मां तव्हांजी बांसुरी जो आवाज़ ॿुधी किथां खां किथे अची पहुचंदी आहियां। मां जो मतिलबु कोन सम्झो। इन ॻाल्हि जो मतिलबु त मूंखे बि ख़बर न आहे मूंखे अव्हांजी बांसुरी जो आवाज़ वणंदो आहे। तव्हां थोरी देरि जे लाइ मूंखे पंहिंजी बांसुरी जो आवाज़ ॿुधायो। त पोइ ठीकु आहे।